सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 8 सबक 4 तवानाई जो क़िस्म मटाईंदड़ साज़ो सामान एनर्जी ट्रांसफॉर्मेशन डिवाइसेस ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। भारो तव्हांखे ख़बर हूंदी त इंसान सिर्फ़ पंहिंजी ताक़त ते न भाड़ींदो आहे, पर उहे कम जेके उनजी ताक़त खां ॿाहिरि हूंदा आहिनि उन्हनि खे करण लाइ जानवरनि जी मदद वठंदो आहे, जीअं घोड़ा, गॾह, ढगा। इन सभिनी खे पंहिंजनि में इस्तेमालु कंदो आहे, सवारीअ लाइ इस्तेमालु कंदो आहे ऐं पंहिंजनि ॿियनि कमनि लाइ बि इस्तेमालु कंदो आहे। सो इंसान पंहिंजो अकुल जो इस्तेमालु करे उन्हनि जानवरनि खे पंहिंजे ज़ेरे ताबिज़ कंदो आहे, पर उन खां अलावा इंसान जो अकुल इंसान खां ॿिया बि कम कराईंदो आहे, जीअं उन्हनि जानवरनि खां बि वॾा कम इंसान करे सघे। सो अॼु असां हिन सबक में उन्हनि शयुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेके इंसान खे उहे वॾा कम करण में मदद थियूं कनि। इंसान वटि जिस्मानी ताक़त बि आहे ऐं दिमाग़ी ताक़त बि आहे। जिस्मानी ताक़त सां इंसान कुझु कम करे सघे थो, पर दिमाग़ी ताक़त उन खां वधीक आहे। इंसान जे कम करण जी सलाहियत त महदूद आहे, पर अकुल लामहदूद आहे। इंसान पंहिंजे अकुल खे इस्तेमालु कंदे कुझु अहिड़ो साज़ो सामान ठाहियो आहे जेको इंसान खे घुर्बल कम करे ॾिए, यानी बजाए हिन जे इंसान पाण पंहिंजी ताक़त इस्तेमालु करे उहे शयूं ताक़त इस्तेमालु करे इंसान खे कमु करे ॾियनि थियूं। उहो सामान या उहे शयूं जेको कंहिं ख़ासि मक़सद लाइ ठाहियो वियो हुजे उन्हनि खे डिवाइस चइबो आहे। डिवाइस घणो करे मैकेनिकल या इलेक्ट्रॉनिक साज़ो सामान हूंदो आहे, यानी डिवाइस मैकेनिकल या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट हूंदो आहे। असां आम फ़हम ज़िंदगी में ॾिसूं त असां जेके डिवाइसूं असांखे ख़बर आहिनि उहे आहिनि पुली, लीवर, वेज जंहिंमें हथोड़ो, चाकू, छुरी, इंक्लाइन प्लेन जंहिंमें ॾाकण वग़ैरह शामिल आहिनि, फीथो, स्क्रू इहे शामिल आहिनि। ऐं जेके इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस आहिनि उनमें असांखे ख़बर अथई टीवी, कंप्यूटर, फोन, कैमरा, स्पीकर, माइक्रोफोन, प्रिंटर, इहे सभु शयूं टाइप जूं शयूं जेके आहिनि उहे शामिल आहिनि। तवानाई जे हिफ़ाज़त वारो कानून असांखे हाणे यादि आहे। असांखे ख़बर आहे त तवानाई खे न को पैदा थो करे सघिजे ऐं न वरी उनखे ख़तमु करे थो सघिजे, पर उनखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि में या सूरतुनि में बदिलाए सघिजे थो। इन्हीअ उसूल खे मद्देनज़र रखंदे असां चई सघूं था त जीअं त हर कम लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जी तवानाई जी घुर्ज हूंदी आहे ऐं कुल तवानाई महफ़ूज़ हूंदी आहे, उन्हीअ जे करे इंसान खे घुर्बल कम लाइ तवानाई जे क़िस्म खे बदिलाइणो पवंदो। यानी जेकॾहिं मूंखे को ख़ासि कमु करणो आहे त हिकिड़े क़िस्म जी तवानाई खे ॿी तवानाई में बदिलाइणो पवंदो, जीअं मूंखे उहो कमु थी मिले। डिवाइस तवानाई जे क़िस्म खे बदिलाए घुर्बल कमु करे ॾींदा आहिनि। असां पोयनि सबक़नि में कुझु डिवाइस ॾिठा हुआ, जंहिंमें असां बल्ब ॾिठो, असां जेको आहे पखो ॾिठो, असां फोन ॾिठी, गिटार ॾिठो। असां ॾिठो त कीअं हिकिड़े क़िस्म जी एनर्जी खे या तवानाई खे बदिलाए ॿिए क़िस्म जी तवानाई ठाहिनि था ऐं कीअं उहे असांजे कमु अचनि था। यानी रोशनी था ॾियनि, हवा था ॾियनि, असांखे ॻाल्हाइण में हिक ॿिए सां मदद था कनि या साज़ था वॼाइनि। हिन सबक में असां तवानाई जे क़िस्म खे मटाइण वारनि कुझु डिवाइसनि जे बारे में ॾिसंदासीं, जो अभ्यास कंदासीं। यानी असां ॾिसंदासीं त एनर्जी ट्रांसफॉर्मेशन डिवाइसिस छा आहिनि। तवानाई खे बदिलाइण वारनि शयुनि खे यानी एनर्जी ट्रांसफॉर्मेशन या कन्वर्जन डिवाइसिस जो उसूल हीअं हूंदो आहे जो उन में हिकिड़ी इनपुट एनर्जी ईंदी आहे जेका ॾिनल तवानाई हूंदी आहे। उहा जॾहिं उन डिवाइस में या उन शइ में वेंदी आहे त असांखे यूज़फुल एनर्जी आउटपुट मिलंदो आहे, जेका सजाई हासिल तवानाई आहे या उहा तवानाई आहे जंहिं शिकिल में असांखे खपंदी आहे। ऐं उन खां अलावा अजाई माहौल में पोखियल तवानाई यानी एनर्जी डिस्ट्रीब्यूटेड एनवायरमेंट उहा बि हूंदी आहे। हीअ उहा तवानाई आहे जंहिंजी असांखे ज़रूरत न आहे, पर उहा उन डिवाइस जे करे पाण ई पैदा थींदी आहे। मिसाल तौरु असां पखो ॾिसूं, जेका हिकिड़ी डिवाइस आहे। पखे खे असां बिजलीअ जी तवानाई मुहैया कंदा आहियूं। उन खां पोइ उहा बिजली जेको आहे पखे जे परनि खे फिराईंदी आहे, जेका मिकानिकी तवानाई हूंदी आहे। उहा मिकानिकी तवाई वरी हवा खे लोॾींदी आहे ऐं असांखे विंड वारी एनर्जी जेका आहे उहा मिलंदी आहे। त उन जो जेकॾहिं असां डायग्राम ॾिसूं त पखो असांजी डिवाइस आहे, यानी उहा शइ आहे जेका तवानाई खे जे शिकिल खे मटाए थी। उन खे असां बिजलीअ जी तवानाई फ़राहम था कयूं। नतीजे में असांखे हवा जी तवानाई मिले थी
उन सां गॾु असांखे आवाज़ मिले थो ऐं उन सां गॾु गर्मी बि मिले थी। असांखे ख़बर आहे त पखो गरम थींदो आहे ऐं आवाज़ बि कंदो आहे। ॿी डिवाइस असां जेका ॾिसंदासीं उहा फ्लैश लाइट या टार्च आहे। असांखे ख़बर आहे त टार्च सेलनि सां हलंदी आहे ऐं सेल जेके आहिनि उहे दरअसल तवानाई जो हिकिड़ो ज़ख़ीरो आहिनि, यानी इन में पोटेंशियल एनर्जी आहे, मुख़फ़ी एनर्जी आहे जेका कीमियाई तवानाई आहे। जॾहिं टॉर्च में सेल पवंदो आहे त असां उहा कीमियाई तवानाई तब्दील कंदा आहियूं बिजली वारी तवानाई में, यानी केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी में मटिजंदी आहे ऐं उहा वरी बल्ब में पहुचंदी आहे ऐं बल्ब में पहुची रोशनी वारी तवानाईअ में मटिजंदी आहे। यानी केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी ऐं लाइट एनर्जी, ऐं असांखे रोशनी मिलंदी आहे। सो इन जो जेकर असां डायग्राम ठाहियूं त टॉर्च जेको आहे उहो असांजो डिवाइस थींदो, उनमें असां केमिकल एनर्जी यानी कीमियाई तवानाई ॾिनी, नतीजे में असांखे लाइट एनर्जी मिली, रोशनी वारी तवानाई, ऐं थोड़ी थोड़ी टॉर्च गरम बि थींदी आहे, उनजे करे जेका डिसिपेशन थी उहा थी गर्मीअ जी यानी हीट एनर्जी जी। अचो त असां हाणे गाॾी यानी मोटर कार ॾिसूं। मोटर कार पेट्रोल सां या डीज़ल सां हलंदी आहे, जेको दरअसल कीमियाई तवानाई आहे। उहा कीमियाई तवानाई मोटर में वञी मुतहरिक तवानाई में तब्दील थींदी आहे, यानी काइनेटिक एनर्जी में मटिजंदी आहे ऐं उन काइनेटिक एनर्जी जे करे मोटर हलंदी आहे। यानी हिन जो जेकर असां डायग्राम ठाहियूं त असां गाॾी जेका असांजी डिवाइस आहे उन में कीमियाई तवानाई ॾिसी, मुतहरिक तवानाई उन मां हासिल थी, उन खां अलावा आवाज़ बि कंदी आहे ऐं गरम थींदी आहे इंजन। तो आवाज़ ऐं गर्मी असांजा जेके आहिनि उहे एनवायरमेंट में छॾियल जेके गैर ज़रूरी या अजाइब तवानाई आहे उहा आहे। पर हिन गाॾीअ में इन खां अलावा जेको हॉर्न बि वॼंदो आहे, उन गाॾीअ में जेको आहे बत्ती ॿरंदी आहे, उहे दरअसल ॿ वरी अलॻि अलॻि क़िस्म जूं डिवाइसिस आहिनि। सो जेकॾहिं असां ॾिठूं त गाॾीअ में हिकिड़ी ॿी डिवाइस बि लॻल आहे जेका गाॾीअ जे मुतहरिक तवानाई खे बिजली वारी तवानाई में तब्दील कंदी आहे, जेको गाॾीअ में लॻल डायनामो हूंदो आहे। उन खां पोइ गाॾीअ में पहुतल बिजली जेका आहे उहा गाॾीअ जे बल्ब ताईं पहुचंदी आहे ऐं रोशनी ईंदी आहे, ऐं सां गॾु गर्मी विछाए ॾींदी आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे उहा बिजली जेकॾहिं असां हॉर्न वारी डिवाइस में मोकिलींदासीं, यानी हॉर्न दॿाईंदासीं, त उहा आवाज़ जी सूरत में तब्दील थी वेंदी। इन खां अलावा गाॾीअ में अंदरि ॿियूं बि घणियूं डिवाइसिस आहिनि जेके जेका बिजली ठहे थी गाॾीअ में उनखे ॿियनि शिकिलनि में तब्दील कनि थियूं। टीवी त असांजो पसंदीदा डिवाइस आहे। असां टीवीअ ते प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ऐं उन्हनि जो आवाज़ ॿुधंदा आहियूं। टीवीअ में जेका तस्वीर अचे थी ऐं जेको आवाज़ अचे थो टीवीअ मां, उहो दरअसल बिजली जी तवानाई जेका टीवीअ खे मिले थी उहा ट्रांसफॉर्म थी थिए ऐं उन खां पोइ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स या बरक़ी तवानाई जंहिंमें प्रोग्राम शामिल आहे जेको टेलीविज़न स्टेशन तां टेलीकास्ट थियो आहे, उहो जेको आहे उहो टीवी खे मिले थो। हीअ असांजी डिवाइस आहे। उन डिवाइस में जॾहिं इहे पहुचनि था बरक़ी मक़नातीसी तवानाई बिजली तवानाई, त असांखे रोशनी मिले थी, रोशनीअ में तस्वीर थी ठहे, उन खां अलावा असांखे आवाज़ मिले थो। सो इहो आहे टीवीअ जे तवानाई मटाइण जो उसूल। सो जेकर असां पंहिंजे डायग्राम में ॾिसूं त टीवीअ में इलेक्ट्रिकल ऐं इलेक्ट्रोमैग्नेटिक एनर्जी आई, असांखे लाइट ऐं साउंड एनर्जी मिली ऐं टीवी थोरो थोरो गरम थींदी आहे, उनजे करे माहौल में यानी एनवायरमेंट में हीट एनर्जी डिसिपेट थी। हिकिड़ी ॿी दिलचस्प डिवाइस आहे हवाई बिजली घर यानी विंड टर्बाइन। विंड टर्बाइन दरअसल तमामु वॾा वॾा पखा हूंदा आहिनि जेके हवा जे ज़ोर ते हलंदा आहिनि ऐं उन खां पोइ उहे हली ऐं अंदरि हिन में टर्बाइन लॻल हूंदो आहे, उनखे फिराईंदा आहिनि ऐं टर्बाइन जेको आहे जनरेटर सां गॾु हूंदो आहे ऐं उहो बिजली पैदा कंदो आहे। पोइ उहा बिजली असां जेको आहे उहो ग्रिड में ॾेई ऐं तारुनि जे वसीले घरनि ताईं या कारखाननि ताईं पहुचाईंदा आहियूं। सो असां जेकॾहिं विंड टर्बाइन जो स्केच ठाहींदासीं त असांखे ख़बर पवंदी त पहिरीं विंड एनर्जी थी ठहे। विंड एनर्जी जेका आहे उन मां काइनेटिक एनर्जी थी ठहे जॾहिं चरखो फिरे थो हवा जे ज़ोर सां, ऐं उन खां पोइ उन काइनेटिक एनर्जी मां जेको आहे उहो इलेक्ट्रिक एनर्जी ठहे थी। सो इहो आहे स्कीम हिन डिवाइस जी यानी हवाई बिजली घर जी। असां इन सभिनी डिवाइसुनि ते ॾिठो त तवानाई मटाईंदड़ शयुनि जो यानी एनर्जी कन्वर्शन डिवाइसिस जो उसूल इहो आहे त उन में ॾिनल यानी एनर्जी इनपुट हूंदी आहे, उन खां पोइ असांखे यूज़फुल एनर्जी आउटपुट मिलंदी आहे जेका सजाई तवानाई हूंदी आहे,
इन सां गॾोगॾु एनर्जी डिसिपेटेड टू एनवायरमेंट यानी अजाई माहौल में पखिड़ियल तवानाई बि हूंदी आहे। चङो भला ॿुधायो ही कहिड़ो डिवाइस आहे? हिन में असां पंहिंजे खाधे जी कीमियाई तवानाई यानी केमिकल एनर्जियुनि खे हथ रगड़ियूं था त काइनेटिक एनर्जी में मटायूं था। उन खां पोइ उहा काइनेटिक एनर्जी जेका आहे उहा असांखे हथनि खे गरम थी करे, असां सियारे में जॾहिं असांखे सी लॻंदो आहे त हथ मटींदा आहियूं न, उहा असांजे हथनि खे गरम थी करे यानी असांखे थर्मल यानी गर्मी वारी बिजली थी मिले, असांखे थोरो थोरो आवाज़ निकिरंदो आहे यानी साउंड जी एनर्जी। ॿुधायो त हिन डिवाइस जो नालो छा आहे? मां कोन ॿुधाईंदुसि। ॿारो इन ते असां पंहिंजो अॼोको सबक़ ख़तमु था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।